प्यारा दोस्तो, अॼु जंहिं किताब ते तबसरो कंदासीं उहो किताब रुगो सिफ़नि जो मजमून आहे, पर हाउ ॾारींदड़ भोगना आहिनि बग़ावत, जुरैत, हौसले ऐं ज़िंदा दिलीअ सां गॾु मुसलसल जदोजहद, अटल इरादे ऐं इनक़लाब जो हिकु शाहकार दास्तान आहे। दोस्तो, सच पुछो, हीअ किताब पढ़ंदे मुंहिंजी अखियुनि मां 2 दफ़ा ॻोढ़ा वही आया हुआ ऐं उन सां गॾु हिन किताब जिते मूंखे रोवारियो उते मूंखे इज़त वारी ज़िंदगी गुज़ारण लाइ समाज जे कुदियुनि, दकियानूस ऐं मुदखार जे रस्मनि अॻियां गोॾा खोड़ण बजाए समाजी जबर अॻियां कारूं झर जबल जीअं सीनो साहे बीहण जो हौसलो पिणु ॾिनो। 74 बाबनि ऐं 511 पेजनि ते मुश्तमिल हिन नावल जो हर बाब बहादुरी ऐं पंहिंजे मक़सद सां बावफ़ाई जो भलोड़ बाब आहे। हीउ नावल चीनी इनक़लाब जे पस मंज़र में लिखियल हिकु लाफ़ानी ऐं लाज़वाल नावल आहे जेको चीनी लेखिका यांग मो जो लिखियल आहे। हिन नावल खे सिंधीअ में जाफ़र मेमण तर्जुमो कयो आहे। हिन क्लासिकी नावल हिकु वक़्तु सिंध जे क़ौम परस्त ऐं तरक़ी पसंद इनक़लाबी कारकुन खे ॾाढो मुतासिर कयो हो ऐं केतिरनि ई शागिर्द तंज़ीमनि, क़ौमी ऐं इनक़लाबी पार्टियुनि हिन नावल खे कारकुननि जी तरबियती कोर्स में शामिलु कयो हो। हीउ नावल चीन जे हिकु ग़रीब ख़ानदान जी नेगरी ताऊ चिंग जी ज़िंदगीअ, जज़्बनि, एहसासनि, ख़्यालनि ऐं जदोजहद जो तर्जुमान आहे, जेका छोकिरी पंहिंजे माटी जी माउ जे इन ग़लति फ़ैसिले जो इनराफ़ करे घरां भॼी निकिती हुई, जंहिं फ़ैसिले मूजिबि खेसि हिकु पुणे शख़्स सां परिणायो पिए वियो। इहो अज़ाब ऐं रवाज असांजे मशरक़ी समाज में घणो आहे। इन करे हीउ नावल इन ग़ुलाम रस्म ऐं रवाज ख़िलाफ़ खे हिकु इनक़लाबी क़दम तौरु ॻणे सघिजे थो। हीउ हिकु अहिड़ो नावल आहे जंहिंमें असांखे प्यार जे फितरी जज़्बनि, एहसासनि सां गॾु इनक़लाबी जज़्बनि ऐं जदोजहद जो हक़ीक़ी अक्स मिले थो। हिन नावल जो मुतालो असांजे नए नस्ल जी ज़िंदगीअ जी काया पलटी सघे थो। वीडियो मुतालिक़ तव्हांजी क़ीमती राय जो इंतज़ार रहंदो। जेकॾहिं वीडियो पसंद आई आहे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी ईंदड़ वीडियो जो नोटिफिकेशन तव्हांखे बर वक़्तु मिली सघे।